घोटकी रोंती जे कचे वारे इलाइक़े में मुखबिन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान धाड़ेलनि जो पुलिस पिकेट ते जदीद हथियारनि सां हमले दौरान शहीद थियल डीएसपी ओबावड़ो अब्दुल मालिक भुट्टो, एसएचओ मीरपुर माथेलो अब्दुल मालिक कमांगर, एसएचओ खंजू दीन मोहम्मद लगारी, पुलिस एहलकार सलीम चाचड़, पुलिस एहलकार जतोई पिताफी जी जनाज़े निमाज़ मीरपुर माथेलो पुलिस हेडक्वार्टर में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में पीपल्स पार्टी के एमएनए सरदार मोहम्मद बख्श महर, एसएसपी घोटकी तनवीर तुन्यो समेत रेंजर्स के अमलदारन, पुलिस के अमलदारन समेत वडे अंग में शहरन ऐं सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। इन मौके ते पुलिस पारां शहीद पुलिस ऑफिसरन ऐं अमलदारन के सलामी ॾिनी वई। उन मौके ते एसएसपी घोटकी तनवीर तुन्यो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त धाड़ेलनि जे आख़िरी ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। पुलिस जूं अमन लाइ कुर्बानियूं हमेशा यादि रहंदियूं। हुन चयो त आईजी सिंध गुलाम नबी मेमन घोटकी पहुची रहियो आहे। ऑपरेशन लाइ नई हिकमत अमली जोड़ी वेंदी। होॾां शहीद थियल डीएसपी ओबावड़ो अब्दुल मालिक भुट्टो जो मड़ लाड़काणे, एसएचओ मीरपुर माथेलो अब्दुल मालिक कमांगर जो लाश सखर, एसएचओ दीन मोहम्मद लगारी जो मड़ मीरपुर ख़ास, जॾहिं त पुलिस एहलकार जतोई पिताफी जो लाश घोटकी जे ॻोठ वागड़ी, पुलिस एहलकार सलीम चाचड़ जो मड़ ओबावड़ो मुंतकिल कया विया। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।